वापदा पंहिंजी रिवायत ते बरक़रार। लोड शेडिंग टाइम खां अलावा बिला जवाज़ बिजली कलाकनि जा कलाक बंद, चाहे ॾींहुं हुजे या राति। अपडेट कयूं पिया खे टंडो जाम खां लोड शेडिंग शेड्यूल हुजण बावजूद रोज़ाना कलाकनि जा कलाक बिजली बंद हुजण रोज़ जो मामूल बणिजी वियो। बार बार लाइट जे झटकनि जा आज़ार हुअण करे इलेक्ट्रॉनिक आइटम ख़राब थियण आम। जश्न विलादत मज़हबी ॾींहं ते लाइट बिला जवाज़ बंद। टंडो जाम शेड्यूल खां अलावा लाइट जो ब्रेक डाउन 5 कलाक हुजण बावजूद बिजली बहाल नथी थिए। बेतरफ़ वापदा वारनि जे बिलनि ते असल तारीख़ कटे पंहिंजी हथरादि तारीख़ लॻाई वञे थी, जेका महीने जे आख़िरी तारीख़नि में शुमार थिए थी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। रिपोर्टर मुंसिफ अहमद रालपुर सां गॾु अली जाफ़र सोलंकी, HR न्यूज़, हैदराबाद।